कराची में 9 सालन खां पोइ आर्मी क्रिकेट बहाल। नेशनल स्टेडियम में पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ विच में सीरीज़ जी पहिरीं T20 मैच अॼु थी रही आहे। स्टेडियम ॿाहिरां सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। स्टेडियम ना ईंदड़ वींदड़ रस्ता आम ट्रैफिक लाइ बंदि। मुख़्तलिफ़ हंधनि ते पार्किंग जा इंतज़ाम। शाइक़ीन खे शटल सर्विस ज़रिए स्टेडियम पहुचायो वेंदो। टिकट सां गॾु सुञाणप कार्ड खणी अचण जी हिदायत। स्टेडियम जा गेट 3 वॻे खोलिया वेंदा। मैच राति 8 वॻे शुरू थींदी। सरफराज अहमद वेस्ट इंडीज़ ख़िलाफ़ T20 सीरीज़ में पाकिस्तानी टीम जी क़यादत कंदो। टीम में अहमद शहजाद, फ़ख्रुल ज़मा, बाबर आज़म, शुएब मलिक, मोहम्मद आमिर ऐं हसन अली बि शामिल। वेस्ट इंडीज़ जे अॻुवाणी जैसन मोहम्मद आए हैं हम दीवाने फिर से गेम उठाने, पूछो ना ये कैसी रात होगी आज, हर सू चारों तरफ होगी अपनी बात, सीटी बजेगी। मेहमान टीम जे कप्तान ऐं रांदीगरनि खे अजरक ऐं सिंधी टोपियूं पहिरायूं वयूं। कप्तान सरफराज अहमद चयो आहे त असांखे होम क्राउड ऐं होम ग्राउंड जो एडवांटेज आहे, पर वेस्ट इंडीज़ जी टीम खे कमज़ोर नथा समझूं। बैन अल-अक़वामी इवेंट लाइ सिक्योरिटी इंतज़ाम सख़्त। पंजाब जे इलाइक़े जालम में कोयले जी खाण में 6 पोरिया दॿिजी विया। पोरियतनि पंहिंजी मदद पाण तहत 4 ॼणनि जा लाश ॿाहिरि कढी वरिता। 2 ॼणनि खे बचायो वियो। पंजाब जो वॾो वज़ीर शहबाज शरीफ लंडन जो दौरो मुकमल करे ॾे वापसि पहुची वियो आहे। शहबाज शरीफ PIA जी उॾाम PK 758 ज़रिए अॼु सुबुह लाहौर जे अलामा इक़बाल इंटरनेशनल एयरपोर्ट पहुतो। शहबाज शरीफ चयो आहे त क़ौम खे सियासी क़यादत, रियासती इदारनि ऐं अदलिया मां वॾियूं उमीदूं आहिनि। पीपल्स पार्टी जे अॻुवान कमर ज़मा खैरा चयो आहे त अवाम जी अदालत क़ानून जो फ़ैसिलो न पर हुक्मरानीअ जे हक़ जो फ़ैसिलो कंदी आहे। रुॻो अदालतूं ई क़ानून जो फ़ैसिलो करे सघनि थियूं। नवाज़ शरीफ खे अदालतुनि नाअहल कयो। चिन्योट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कमर ज़मा खैरा चयो त हुक्मरान घबराहट जो शिकार थी विया आहिनि। मियां साहब बार बार इदारनि खे तनक़ीद जो निशानो बणाए रहियो आहे। छा नवाज़ शरीफ मुल्क मां अदालती निज़ाम ख़तमु करणु चाहे थो? पेट्रोल 2 रुपया 7 पैसा सस्तो थी वियो। डीज़ल जे अघनि में बि 2 रुपयनि जी लाख। गासलेट ऐं पेट्रोलियम वारनि शयुनि जा अघ साॻिया ई रहंदा। नवां अघ राति खां लागू थी विया। मुस्लिम लीग नवाज़ अॼु ख़ैबर पख्तूनख्वा जे शहर सवाब में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदे मुस्लिम लीग नून जो क़ाइद नवाज़ शरीफ ऐं मरियम नवाज़ जलसे खे ख़िताब कंदा। जलसे जूं तैयारियूं मुकमल। जलसेगाह खे पार्टी झंडनि, बैनर्स ऐं पार्टी अॻुवाननि जी तस्वीरुनि सां सजायो वियो। कुंडरी वेझो कार ऐं ट्रैक्टर ट्रॉली विच में टक्कर जे नतीजे में वापारी ऐं संदसि ड्राइवर फौत थी वियो। वापारीअ जी ज़ाल, पुट ऐं नुंहुं ज़ख़्मी थी पिया। फौती वापारी भारत जे यात्रा बाद वापसि आयल पुट ऐं नुंहुं सां गॾु कार में कुंडरी अची रहियो हो। सिंध में उरडी ते ज़ाब्तो न आयो। नारे वेझो ॻोठ साख महर में 3 सालनि जी ॿारड़ी उरडी बिघे फौत थी वई। 15 खां वधीक ॿार उरडी में मुब्तला। 15 ॾींहनि दौरान शहर ऐं भरपासे में उरडी बिघे फौत थी वियल ॿारनि जो अंग वधी 9 थी वियो। ब्रिटानिया ऐं रूस जे सफ़ारती लाॻापनि में छिक ताण तेज़। रूस ब्रिटानिया जे वधीक 50 सफ़ारतकारनि खे मुल्क नेकारी जो हुकुम ॾेई छॾियो। ॿई मुल्कनि में हिन महल ताईं हिक ॿिए जे 23 सफ़ारतकारनि खे मुल्क नेकाली ॾेई चुका आहिनि। अज़ीम साइंसदान स्टीफन हॉकिंग जूं आख़िरी रस्मूं ब्रिटानिया जे शहर कैम्ब्रिज में अदा कयूं वयूं। कैम्ब्रिज यूनिवर्सिटी वेझो चर्च में आख़िरी रस्मुनि में हज़ारे माण्हुनि अज़ीम साइंसदान खे भेटा पेश कई। गज़ा ऐं रमला में इसराइली फ़ौज ऐं फ़लस्तीनियुनि विच में चकरियुनि जो ॿिए ॾींहुं बि सिलसिलो जारी। गुज़िरियल ॾींहुं इसराइली फ़ौजी फायरिंग में शहीद थियल 17 फ़लस्तीनियुनि जी जनाज़े नमाज़ में ख़ल्क़ उथली पई। सलामती काउंसिल जे हंगामे इजलास में इसराइली बर्बरियत जी मज़म्मत, फ़लस्तीनियुनि जे क़त्ल आम जी जांच कराइण जो मुतालिबो।
अमेरिकी रियासत हवाई में बरंदड़ जबल में लावो निकिरण शुरू थी वियो। मीडिया मौजूद तेज़ हवाउनि सबब लावो निकिरण जो सिलसिलो भी तेज़ थी वियो आहे। अप्रैल फूल बनाया तो उनको गुस्सा आया, तो मेरा क्या कसूर, जमाने का कसूर जिसने दस्तूर बनाया। अप्रैल फूल बनाया। खबरदार अॼु अप्रैल फूल आहे। को बि वेझो दोस्त तोड़े ओतिरो शख़्स तव्हांखे कूड़ी ख़बर ॾेई परेशान करे सघे थो। कंहिं बि सुहनी धरती अल्लाह रखे कदम कदम आबाद जे सिरजनहार शायर मसरूर अनवर जी अॼु 22वीं वरसी मल्हाई पई वञे। मसरूर अनवर केतिरनि ई लॉलीवुड फिल्म्स लाइ गीत लिखिया।